सिंध में बेरोज़गारी एतिरी त इंतहा ते पहुतल आहे जो कंहिं बि सरकारी खाते में चंद नौकरियुनि जे हिकिड़े अख़बारी इश्तिहार शाया थियण जी सूरत में हज़ारे बेरोज़गार इंटरव्यू ॾियण लाइ पहुची वञनि था। जेतोणीकि सरकारी खातनि में नौकरीअ लाइ इंटरव्यू ऐं टेस्ट ॾींदड़ घणे भाङे नौजवाननि खे सिर्फ़ु इंटरव्यू ऐं टेस्ट पास करण जे नतीजे में ई नौकरी मिलणु मुश्किल लॻे थो, पर उन बावजूदि हू पंहिंजी कोशिश जारी रखंदे उम्मीद ऐं आसरे जे सहारे हलनि था। अॼुकल्ह सिंध में सरकारी नौकरी अहलियत जी बुनियाद ते मिली वञे इहो एतिरो त मुश्किल बणिजी वियो आहे जो 100% अहलियत रखंदड़ खे बि इहा पक नथी थिए त को हू नौकरी आसानी सां वठी सघंदो, छाकाणि त सियासी ऐं चमक जी सिफारिश अहलियत जे मथां एतिरी त हावी थी चुकी आहे जो अहल माण्हू धिका खाईंदे नज़र अचनि था। ख़ैरपुर ज़िले सां तालुक़ रखंदड़ सोनू भागत बि अहिड़नि ई उम्मीदवारनि मां हिकु आहे, जंहिं साल 2007 में एक्साइज़ इंस्पेक्टर तौरु टेस्ट ऐं इंटरव्यू त पास कयो, पर खेसि नौकरी न मिली सघी। नतीजे में हुन इंसाफ़ लाइ अदालत जो दर खड़कायो ऐं सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सोनू भागत मार्च 2008 में पिटीशन दाख़िल कई ऐं इन दाख़िल थियल पिटीशन खे 37 महीना गुज़री चुका आहिनि ऐं हर भेरे अदालत में एक्साइज़ खाते जा अमलदार को न को सबबु ॼाणाए तारीख़ वठंदा रहनि। साईं मूं पिटीशन साल 2008 में 19 मार्च 2008 में जेका आहे मूं पिटीशन पंहिंजे वकील जे थ्रू दाख़िल कराई हुई। जीअं त बेसिकली आउं ग़रीब मिसकिन माण्हू हुयुसि, साल 2007 दौरान एक्साइज़ ऐं टैक्सेशन डिपार्टमेंट सिंध जेका आहे अख़बार जे थ्रू एक्साइज़ इंस्पेक्टर जे ख़ाली पियल पोस्टनि खे भरण लाइ सिंध जे सभिनी उम्मीदवारनि खां यानी दरख़्वास्तूं घुरियूं हुयूं ऐं उहे विदिन टाइम में दरख़्वास्तूं जमू करायोसीं। वरी उन जो रिटन टेस्ट जेको आहे लाइ असांखे कॉल कयो वियो ऐं रिटन टेस्ट में बि मां अपीयर थियुसि ऐं रिटन टेस्ट पेपर जेको 100 मार्क्स जो रखियलु हो, जंहिंमां 100 मार्क मां जेको आहे 71 मार्क्स कामयाबु थी हासिलु कयूं। उन खां पोइ कामयाबु थियल उम्मीदवारनि खे जेको आहे इंटरव्यू कॉल बि इशू कया डिपार्टमेंट ऐं डिपार्टमेंट सिलेक्शन कमेटी बि मुक़ररु थियूं ऐं इंटरव्यू लाइ बि जेको आहे वासेदा रीजनल हेडक्वाटर में जेको आहे असांखे कॉल कयो वियो, इंटरव्यू कॉल बि ॾिनी वई ऐं इंटरव्यू वाइवाज़ में जेको आहे मूं शरीक थियुसि, जंहिंमें 50 मार्क्स जी इंटरव्यू वाइवाज़ रखियलु हुई, जंहिंमें मां 50 मां 49 मार्क्स खणी उहा बि कामयाबी हासिलु कई। टोटल रिटन टेस्ट ऐं वाइवाज़ ॿिन्ही जूं मार्कूं 120 मार्कूं कामयाबी थी ऐं उनखां पोइ ऑफिशियल रेस्पोंडेंट जेके हुआ एक्साइज़ टैक्सेशन डिपार्टमेंट जा हुआ जेके सेक्रेटरी, उन्हनि जो मूंखे इहो ॿुधायो तव्हांजो मेरिट ते नालो आहे, मेरिट ते तव्हां कामयाबी हासिलु कई, ॾाढी असांखे ख़ुशी थी आहे ऐं विदिन तव्हांखे जेको 20 ॾींहंनि जे अंदरि में जेका आहे नौकरी ॾींदासूं। पर खेसि मुंहिंजी वधंदड़ उमिरि हुई ऐं मां चांस ते इहो इम्तिहान पास कयो हो ऐं चांस ते हिसाब सां मूंखे कामयाबी मिली हुई ऐं ऑफिशियल रेस्पोंडेंट जी डिले हुजण जे करे ऐं मूं कोर्ट पंहिंजे जे पिटीशन दाख़िल कई 19 मार्च 2008 में। उहा मुंहिंजी पिटीशन अदालत जेको आहे ॿुधण जोगी सम्झी ऐं नोटिसूं अदर साइड बि कई ऐं वासेदार डिपार्टमेंट जा जेके ऑफिशियल रेस्पोंडेंट हुआ उन्हनि पंहिंजे कमेंट्स बि फाइल कया। कमेंट्स फाइल ॾियण खां पोइ तक़रीबन उहे बि मुंहिंजे फेवर में हुआ, सिर्फ़ु उन्हनि इहो रीज़न ॾेखारियो त बैन हुयो। जेकॾहिं हू बैन हुयो त हुन एडवर्टाइज़मेंट छो ॾिनी, असांखां इंटरव्यू छो कयो ऐं रिटन टेस्ट कॉल लाइ छो असांखे घुरायो वियो ऐं उन जूं छाजे करे उहा कहिड़ियूं वजूहात हुयूं जेको हुननि ख़ामोशी कई। पर उन जो असुलु इहो त असां हक़दार हुआसीं, उन जा पंहिंजी औलाद जा पंहिंजा वासेदार माण्हू न कामयाबु थिया। पोइ उन असांजे प्रोसेस खे ऑफिशियल रेस्पोंडेंट रोके रखियो सियासी बुनियादनि जे आधार ते, जेके अॼु ॾींहं ताईं उहो असांजो प्रोसेस विथेल्ड ऐं रोकियो पियो आहे ऐं मूं अहिड़ी पिटीशन अदालत में बि दाख़िल इन जे करे कई त मूंखे साण इंसाफ़ मिले ऐं मुंहिंजी हिकिड़ी वधंदड़ एज आहे ऐं मूंखे 10 सालनि जी एज रिलैक्सन मिली आहे, जंहिंमें मां इम्तिहान में वेठुसि ऐं मूंखे कामयाबी बि मिली। हाणे जेको आहे हीअ असांखे नथा ऑर्डर ॾियनि, जंहिंजे करे अदालत मूंखे इंसाफ़ ॾिए। उहो तव्हां वारो पुराणो प्रोसेस त गुज़िरियल हुकूमत में थियो हुयो, उनखां पोइ नओं प्रोसेस बि थियो, नवां माण्हू बि अपॉइंट थिया? हा, मुंहिंजे पिटीशन जे हलंदड़ दौरान ई ऑफिशियल रेस्पोंडेंट इहो ॾिठो त सोनू भागत जी जेका आहे पिटीशन जेका आहे थी सघे उनजे हक़ में हलो थी वञे ऐं मौजूदा ई हुकूमत उन इहो चयो त जेकॾहिं सुभाणे इहे माण्हू भर्ती थी वेंदा ॿियूं वैकेंसीज़ किथां पैदा थींदियूं। पोइ ऑफिशियल रेस्पोंडेंट सेक्रेटरी ॿियनि पाण में मिली भगत करे हिकिड़ो नओं प्रोसेस 2008 में वरी ॿियो शुरू कयो त जीअं असां उनखे पंहिंजे माण्हू खे कामयाबु कयूं। हालांकि मुंहिंजो केस जेको आहे हिकिड़ो कोर्ट ऑनरेबल कोर्ट में हलंदड़ हुयो ऐं उनजे लाइ खणी स्टेज का न हुई स्टेज, पर उनखे उनजा कमेंट्स फाइल थी चुका आहे। उनखे इन डिस्प्यूट प्रोसेस जे लाइ कोई बि इश्तिहार ॾियणु न खपंदो हो, पर उन वक़्तु अदालती क्राइसिस बि हो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो। हाणे घणा माण्हू जेके आहिनि उहे पिटीशननि में आयल आहिनि, साल केतिरा गुज़री चुका आहिनि तव्हांजी पिटीशन?
अबाउट साईं मुंहिंजे साल खे 19 मार्च 2008 खां वठी हिन 37 महीनो हले थो पियो ऐं मूंखे 37 महीना हलंदे आहिनि। हर महीने जेको आहे सो मुख़्तलिफ़ बहाना बणाए एक्साइज़ ऐं टैक्सेशन डिपार्टमेंट जेको आहे सो यानी दरख़्वास्त ॾींदी करे या पंहिंजी ज़बानी यानी तारीख़ूं वठंदी, तारीख़ बाय तारीख़ यानी 37 महीना थी विया आहिनि मूंखे केसनि में हलंदे। ऐं मां बेसिकली ग़रीब हिकिड़ो यतीम ॿारु आहियां ऐं मूंखे अलाह खां सवाइ को सहारो कोन्हे को। ऐं मुंहिंजी लार्ज फैमिली आहे ऐं मां जॾहिं बि हाज़िरी थो आहियां मुंहिंजो 800 खां 1000 रुपया मुंहिंजो ख़र्चु थींदो आहे ऐं वॾी रिस्क खणी मां ईंदो आहियां। ऐं हिन वक़्तु मूंखे अलाह कंदो इंसाफ़ मिलो थो, मूंखे अदालत में इंसाफ़ आहे त मूंखे यकीन आहे मूंखे मिलंदो। ऐं ऑफिशियल रेस्पोंडेंट बि मूंखे मुख़्तलिफ़ बहाननि सां मुंहिंजूं रुकावट विझी रहिया आहिनि त जीअं असां पंहिंजे प्रोसेस में कामयाबु वञूं ऐं हिनखे 2-3 साल हलायूं जहिड़ी तरीक़े सां हलायूं था पिया। ऐं कॾहिं वकील कहिड़ो था बदलनि, कहिड़ी शइ था चवनि त हीअ असांजी खुटल आहे, कॾहिं चवंदा हीअ माण्हू असांजी प्रेज़ेंट न आहे, कॾहिं हीअ न आहे, अहिड़े हिसाब सां असांखे रुकावट विझी करे डिले करे रहिया आहिनि। ऐं मूंखे यकीन आहे त अलाह बहितर कंदो ऐं मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो वेंदो। ऐं मुंहिंजे पिटीशन जे दाख़िल थियण जे करे ॿियूं बि 10 पिटीशन दाख़िल थियूं आहिनि जेके उहे बि मूंसां साण हली रहियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु ऑफिशियल रेस्पोंडेंट जेके बि आहिनि उन्हनि जा जेके माण्हू आहिनि 221 एक्साइज़ इंस्पेक्टर जेके उन्हनि भर्ती कया आहिनि। अहिड़ा बि इंस्पेक्टर भर्ती कया आहिनि जेके मूं पकिड़े कोर्ट में अदालत में सुबुह सां पेश कया आहिनि त उहे न कंहिं टेस्ट में वेठा आहिनि, न इंटरव्यू वाइवाज़ में वेठा आहिनि ऐं न कंहिं मरहले मां गुज़रिया आहिनि। पर सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि आहे त हू सियासी माण्हुनि जी औलाद आहिनि ऐं जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जूं औलाद आहिनि ऐं सियासी बुनियादनि ते ही भर्ती कई विया आहे। हीअ सिर्फ़ु हिकिड़ो थिएटर आहे उन्हनि जो, ॾेखारण खां सवाइ कुझु कोन्हे। ऐं सिर्फ़ु मेरिट वारा जेको इंसाफ़ आहे उहो असांजो प्रोसेस रुकियो पियो आहे, उनजी का बि अपॉइंटमेंट नथा। सोनो भागत जी उमिरि जेतोणीकि हाणे सरकारी नौकरीअ वारी अहलियत खां बि कुझु साल वधी वई आहे, पर हू सरकारी नौकरी हासिल करण लाइ अञा बि कोशिशुनि में रुधल आहे। सोनो भागत ताज़ो भर्ती थियल एक्साइज़ खाते जे 221 इंस्पेक्टरनि जे भर्तीअ में थियल बे इंतहा बेक़ाइदगियुनि जा दस्तावेज़ी सबूत अदालत में पेश कया आहिनि, जिन ते ख़ुदि एक्साइज़ खाते जा अमलदार बि परेशान आहिनि। 26 अप्रैल ते सोनो भागत जी पिटीशन समेत दाख़िल थियल 15 पिटीशन्स जी ॿुधणी थींदी। ॾिसजे त हाणे हिन ॿुधणीअ ते एक्साइज़ खातो वरी तारीख़ वठण लाइ कहिड़ो हरबो इस्तेमालु करे थो। कैमरामैन सईद बयो सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।